अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह अल्लाह साबी ला तत्तखिज़ू मिन बादी गरज़ा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। ॾाढा दुरूद शरीफ पढ़ो जेके हुजूर जा ऐं सहाबा ऐं अहल बैतन जा आशिक़ हो। दुरूद पाक भी पढ़ो ऐं कदम कदम सुरीदीअ जो अल्लाह जे क़ुरान जी मजलिस में जीअं तव्हां सुरंदो यकीनन अल्लाह जी रहमत तव्हां जे मथां सुरंदी। जेके साथी दुरूद पाक पढ़नि उहे सुरी अचनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद नबीर वाला आली व असहाबी व अहल बैती व बारिक वसल्लम। अजीजान गिरामी स्टेट के कायदीन मौजूद हैं। बस जेके मां जे सामने सोने रसूल साईं जा अल्फाज मुबारक पढ़ियान जेके प्रिय नबी सवा लख साहबन जे लाइ फरमाया सभिनी साहबन जे लाइ छो त इमामुल अंबिया जा साहबी सभई हिदायत जा सितारान सभई फज़ीलत वारान सभई मर्तबे ईमान वारान। मां दुनिया जी तारीख़ दुनिया जा रिसाला क़ुरान तो कुर्बान कया क़ुरान जे अखर तो कुर्बान कया। वाह जो क़ुरान रब जो कलाम अल्लाह जी ज़बान सजी दुनिया जे कुफार कोशिश कई अखर के लोडो न ॾेई सघिया क़ुरान मजीद के। इन रहमत वारे क़ुरान मजीद में हिक आयत न पंज आयतूं न 50 आयतां न ओ हिन ईदगाह जे जलसे में अचण वारो प्रिय नबी जे सहाबा जे बारे में हिन नूर भरे क़ुरान करीम जे लाइ जंहिंजे हिदायत वारे क़ुरान मजीद में 750 आयतां क़ुरान करीम जी हुजूर जे सहाबा जी ताईद भी करण दियो त तारीफ़ भी करण दियो। आज नबी जो गुलामन जो मर्तबो ईमान आला हो काबे जे रब जो कसम त आलमन सगोरण को खुशी दिसो जेका ज़बान हुजूर जे सहाबा ते इस्तेमाल गलत इस्तेमाल थी थे जेका ज़बान नबी जे सहाबा जी तौहीन थी करे रब जो कसम ये हिलाली पुट लाइन ये नेकाह जी पैदावार लाइन ये सलाह जी पैदावार हुजूर जा साहबी सभई फजीलत वारा सवा लख साहबी मर्तबे मान वारा उम्र तो हुजूर जी मुराद। नारे तकबीर शाने सहाबा जिंदाबाद। तालो हैदराबाद में कुत्ते सोने उमर जे शान में गुस्ताखी कया। अरे सोनो उमर सही हुआ जो को प्रिय नबी के मकाम मुसल्ले ते मशवरो नहीं तो रकबर का नफल नमाज पढ़ो। रब कुरान में हुक्म जारी कयो पर्दे जी सलाह नहीं रब कुरान में कानून मुकर्रर कयो जाते मशवरा पे ले उते रब कुरान पे सही के जवान नाज़िल करे वो उमर सैया जी मां अजमत बयान काल करे प्रिय नबी फरमायो मुझो उमर फारूक एडी अजमत वारो एडे मकाम वारो जो
नूर मलाइकन जो चीफ सरदार जंहिंजे लाइ क़ुरान को ते नज़ब रूहुल अमीन हे जेको रूहुल अमीन जे लक़ब वारो हज़रत जिब्रील साईं नबी से फरमायो अरशद जिब्रील लही मुझे उम्र जी अज़मत बयान करे 950 साल कलाक जो वार शादी दो या ॾींहुं जलसो शादी दो नबी से फरमायो हज़रत जिब्रील अमीन 950 साल रही मुझे फारूक आज़म जी अज़मत बयान करे पर करे कान सघंदो आडे चो सुभान अल्लाह आखिरी लफ्ज़ तवज्जो कर सभई सहाबी हिदायत वारान छो त उन्हनि जी कुर्बानी उन्हनि बच्चा कुर्बान कया जान जा नज़राना ॾिनऊं वतन कुर्बान कयूं अबू अम्मा छॾियूं जेल सही के जवान नबी जे हुकुम मुताबिक़ हुजूर जे हुकुम ते नबी जे साथ कैद भी काटा आखिरी लफ्ज़ तवज्जो करे ॿुधो जॾहिं सुलह हुदैबिया जो मौक़ो आहे सुलह हुदैबिया जा मामला बयान तो कान करे सघंदुमि पर ये नबी जो साहबी जॾहिं मके जा सरदार जॾहिं कुफार मके जा सुलह हुदैबिया में फ़ैसिलो पियो हले सुलह हुदैबिया जो मुआहिदो पियो हले उते कठा थिया हेॾे नबी जो सरदार अरबी मोहम्मद करीम भी मके पाक खां 2 किलोमीटर जो फ़ासिलो सुलह हुदैबिया जो मैदान आहे हज़रत अबू चंदल साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मां घोर वञा प्रिय नबी जे साधन दो पंहिंजे पापे वटि क़ैदा भाउ वटि क़ैदा अंदाज़ो त लॻायो हथनि पेरनि में जंजीर पातल आहिनि हुज़ूर जे साहबीअ खे जंजीर पातल आहिनि वॾी मार मिली आहे वॾो तशद्दुद मिलियो आहे तशद्दुद कयो अथऊं उन ते ख़ुसूसन पीउ ऐं भाउ तवजो कयो कलमे वारो जॾहिं उन जे विथ मिली आहे उहो भॼी करे खून वाहींदो हथनि पेरनि में जंजीर आहे सुलह हुदैबिया में आयो आहे जानब नबीअ खे फाकुर पाए पंहिंजे ॾुखनि जा दास्तान थो ॿुधाए अल्लाह जा रसूल मां बाबे वटि क़ैद थियल आहियां मूंखे भाउ ॾाढो मारियो आहे हथनि पेरनि में जंजीर खून जिस्म मां हले थो से मां बाबे वटि क़ैद थियल आहियां भाउ वटि क़ैद थियल आहियां अल्लाह जा रसूल महिरबानी करे मूंखे ॾाढा ॾुख मिलिया अथव से मूंखे मदीने आलिया वठी हलो ओ रहमत वारा नबी हुज़ूर खे ॾुखनि जो दास्तान थो ॿुधाए इमाम लंबिया जे फाकुर में हिकिड़े साहबी हथ खणियसि दिलि जा अबू चंदल गणती न कर तोखे मदीने वठी था हलूं इहे जो लफ़्ज़ चया साहबी मके जे सरदारनि एतिराज़ कयो हुज़ूर खे चयो तो मुआहिदो इहो थियो आहे त तुंहिंजा आशिक़ परवाला जेके भॼी बि दौड़े अचनि इहे असांखे मोटाए ॾींदे इहो मुआहिदो आहे तोसां जे इहो मोटाए अबू चंदल न ॾींदे त मुआहिदो ख़तमु आहे ॻाल्हियूं ख़तमु हले प्रिय नबी अबू चंदल साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कुलल मुबारकनि ते हीअं फाथणी करे फरमायो पुट तोखे मके वापसि वञणो पवंदो मके जे सरदारनि सां मां वाइदो कयो आहे त मां मोटाए तव्हांखे ॾींदुमि साहबी अबू चंदल साईं हुज़ूर जे फाकुर मां निकिरी हीअं मोह कयो पंहिंजे पीउ ऐं भाउ ॾे उन जे पापे हज़रत अबू चंदल जे पापे गिरबान खां ॾी छॾियो आहे ऐं ॾोरा पातो ले अबू चंदल जे प्रिय नबीअ जे करे मारा खाधे जे नबीअ जे करे हेॾा सही के तव्हां तशद्दुद सिखादी तवजो कजाए कलमे वारा हे आशिक़ान रसूल हुज़ूर जा साहबी केॾा प्रिय नबीअ जा आशिक़ा साहबी खे पापो थो करे अबू चंदल जे नबीअ जे करे मारा खाधे उहो मोहम्मद वठी कान पियो वञे अबू चंदल मुस्कुराए करे जेके सुलह हुदैबिया में लफ्ज़ चया मुशरिकीन मक्का ता फरमा मुशरिकीन मक्का वारा ता चवनि जेके अबू चंदल लफ्ज़ चया असांजो ख़्याल सजन जा हंधो हटियो अबू चंदल जे लफ्ज़नि ॾे ध्यानु थियो अबू चंदल पापे भाउ खे चयो ओ मुंहिंजा पापा ऐं मुंहिंजा भाउ मूंखे अञा बि वधीक ख़ुशी आहे मुंहिंजो ईमान अञा बि वधीक मज़बूत थियो आहे जंहिं जानब नबीअ जे करे मारो खाधो उहो मुंहिंजो दिलि पर मोहम्मद पंहिंजे वाइदनि जो पको आहे ऐं इहा ॻाल्हि कई
भाव ऐं पीउ खे चयोमां हाणे तव्हांजो कैदी न आहियां तव्हांजो कैदी न आहियां जाइ तव्हां ॿुधायो कमिरो तव्हां ॿुधायो त मां पाण औरतो वञी उन जाइ ते क़ैद थियां थो छो त हाणे मां प्रिय नबीअ जे हुकुम जो कैदी आहियां बाक़ी हुज़ूर जन चवनि था वापसि वञ ज़िंदगी बाक़ी वरी इंशाअल्लाह जलसा थींदा अल्लाह सां जेको चाहे क़बूल फरमाए अमा तौफ़ीक़